अस्सलामुअलैकुम तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते सरकारी जॻहनि तां कब्ज़ा ख़ाली कराया पिया वञनि। AC साकरो का बि अमली तौर ते कार्रवाई नाहे कई वई। कुझु माण्हुनि खे ख़ुशि करण लाइ नूरा कुश्ती कई वई आहे। माशूक लगारी ख़बर मूजिबि वाटर बोर्ड पंप हाउस कॉलोनी ते सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते AC साकरो, सजाद अबड़ो, DSP साकरो, ग़ुलाम क़ादिर ख़ासकेली, एंटी इंक्रोचमेंट SHO ख़ालिद शहनशाह, ज़ाहिद कादी, मक़ामी सरकारी कामोरनि ऐं मक़ामी इंतज़ाम सां मिली करे वाटर बोर्ड दाबेची जी कॉलोनीअ जे घरनि ते वेठल गैर क़ानूनी माण्हुनि खे घर ख़ाली कराइण जी कोशिशि कई वई। सवे माण्हुनि इंतज़ामिया खे घेरे वरितो। कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियणु नफ़री घटि हुअण करे इंतज़ामिया नाले मात्र कार्रवाई करे वापसि मोटी वई। इन मौक़े ते AC साकरो सजाद अबड़ो साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते सॼी सिंध में सरकारी जॻहनि तां कब्ज़ा ख़ाली कराया पिया वञनि, जंहिं करे असां पारां दाबेची पंप हाउस वाटर बोर्ड जी कॉलोनीअ ते कार्रवाई करे 64 सरकारी घरनि मां 8 घर ख़ाली करायो वियो आहिनि। ॿी पासे AC साकरो जी कार्रवाई खे पीपल्स वाटर बोर्ड यूनियन जे अॻुवान माशूक लगारी रुस्तम कातिया रद्द कंदे चयो त नाले मात्र कार्रवाई करे बाअसरनि जा घर बचाए करे मज़लूम ऐं मारूड़नि जा ख़ाली कराया पिया वञनि, जंहिंखे असां नूरा कुश्ती सम्झूं था। इन कार्रवाई खे मुकमल तौर ते रद्द करियूं था। असां DC ठट्टो, MD वाटर बोर्ड ऐं इंतज़ामिया खां घुर कंदे चयो त फौरी तौर ते नाले मात्र कार्रवाई कंदड़नि ख़िलाफ़ नोटिस वठी ॿी सूरत में आवाम सां गॾिजी भरपूर एहतियाती तहरीक हलाई वेंदी। अलर्ट थियल आहे त उहो जेको माण्हू अगरि को रेंट ते वेठल आहे त उहो बि गैर कानूनी है। जी जी, ये अभी आपने बात की कि मैं AD पलीजो को भत्ता देता हूँ 10,000। हम देता हूँ, मैं भी देता हूँ, बता देता हूँ कि भाई आपका बिजली चल रही है, आपका घर चल रहा है, मजदूरियां करते वो 3 दिन के अंदर कौन किराए पे घर खाली देता है? हर महीना भत्ता देता, बता दो जो भत्ता आप देते हो। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।